मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। खीर पीआरींदड़ औरत जे लाइ रोज़े जो हुकुम छा आहे? अच्छा, उन जे अंदरि इहा शइ ॾिठी वेंदी जेकॾहिं का बि औरत रोज़ा बि रखे थी, इन खां बाद में नंढा ॿार अथसि उन्हनि खे खीर बि पीआरे थी, त उन जे लाइ मसइलो इहो आहे जेकॾहिं कंहिं क़िस्म जो कोई खीर जे अंदरि किलत नथी अचे, जिस्म जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई कमज़ोरी नथी अचे, त इहा औरत रोज़ो रखे, जेतिरे ताईं हिमत अथसि ताक़त अथसि रोज़ा रखंदी अचे। पर जेकॾहिं का औरत रोज़ा रखे थी त उन में ॿार जो खीर जेको घटि थो थिए ऐं ॿार उन खीर खां यानी उनखे खीर पूरो नथो मिले, उन जे लाइ उहो ॿार जी सिहत ख़राबु थिए, ॿार बीमारी जो जेको शिकार थिए थो, त उन सूरत में शरीयत इजाज़त ॾिनी आहे त इहा औरत फ़िलहालु जेको आहे रमज़ान जा रोज़ा छॾे ॾिए। अगरि का बि औरत आहे ॿार खे खीर पीआरे थी ऐं रोज़ो रखे थी त ॿार जे खीर जे अंदरि किलत थी वञे, त उन सूरत जे अंदरि शरीयत इहो हुकुम ॾिनो आहे त इहा औरत फ़िलहालु जेको आहे रोज़ा छॾे ॾिए। रमज़ान जीअं जो गुज़री वञे ऐं बहितर मौसम जंहिं टाइम अचे या ॿार जंहिं टाइम ॿार जो खीर छॾाइजी वञे त उन टाइम उहा औरत जेकी आहे रोज़ा क़ज़ा जेको उनजे लाज़िमी कंदी। इहा उन सूरत में जंहिं टाइम इहो अंदेशो हुजे। बाक़ी जेकॾहिं कंहिं बि औरत जो खीर जेको आहे दुरुस्त आहे, यानी ॿार खीर पीए थो, ॿार जे खीर में कंहिं क़िस्म जो कोई किलत न आहे, त उन सूरत में रोज़ा जेको आहे बिल्कुलु औरत न छॾींदी, रोज़ा पंहिंजा मुकमल रखंदी। बाक़ी जेकॾहिं इहो ख़तरो थिए त ॿार बीमार थींदो, ॿार जो खीर घटि थींदो, उन सूरत में शरीयत इहो हुकुम ॾिनो त फ़िलहालु औरत रोज़नि खे मौख़र करे रमज़ान खां बाद में उन रोज़नि जी क़ज़ा करे।